आदर और
परमानयास आऊं चढ़े है मोहे बमोरा लगतो थो थोरा बाज हजरत जी घड़े है मोहे बमोरा लगतो थो थोरा बाज हजरत जी घड़े है मोहे बमोरा पार
मोहम्मद इश्क है जो अला मोहम्मद इश्क जो बस बस बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम उथी अल्लाह की याद कर बना ब्यो सब विसार छड़े गफलत गैर के दर हद में गुजार व्यास भई खौफ खतरा लाए ओ विलव मविसार में आए जिनके नबी करीम जी सोहबत मन मंजाए डूंगर से डोरी दियो तसा वनी मंज भणकार वे गाणो वते जो तो दिए जा वे गाणो मत हेला दो तो दे जा साथी म्याय सुतन खां लंघे कालव्या को यार पढ़ सलवात नबी करीम ते करमोचारी कार पैगाम म्याय ओ प्रियन जाय अलाओ नहीं पहुँचाए जपा पटांदर चंड जे अला गता बेजे तारण व्या तपही म्या पैनार आयो मजाम फुलसन दुख्यो दुख्यो दुबरो मादो मरे जन पेरण पुराणे कपड़े लीरो पतो लुडल म्या हयत खासा म्या ओ खैर दिया रे ओ अला हजरत साण अथल मारे माग क्यों ला अंदर ओला कल म्या खासा म्या खैर दियारियो
सरवर सवालियन तॾहिं उथे सगोरी घर डोरियो ॿियों ॾेई बल कुझु न लधाई घर में ॾिजे मिशकीननि म्यां हेर हंजन म्यां ओ कीन की आए वो ॿिया तलबता मचवन तॾहिं हज़रत चयो सवालीअ खे ऐं अला रखी मोहबत मन तूं वेलो ॾूं वतन न कंहिं मुंहिंजे हथ में न कंहिं घर रखियमि ॾहनि ॾींहंनि जे अंदाज़ में जग मुको ॾे हदणियल सा सभु मिल्कत तो हजी कया कोल पर तॾहिं सवालीअ चयो सरवर खे उभे साण अदब त हींअर म्या ओ वरी वञा कीअं पोइ ते वेलो ॾूं वतन वतन ते है वेलो ॾूं वतन पोते वेलो ॾूं वतन जा तूं आदर तूं थक थो थको थोर थको थोर तुन छपर छा तूं मनो मोथाज तो धारा सुपिरे ॿियो केर लहे कल कलहल तॾहिं हज़रत चयो बीबीअ खे बीहर महबूबन उथी सगोरीअ घर सोग तूं तन पहनारा पर चल तॾहिं उथी बीबी घर डोरियो ॿियूं ॾेई मन त मगर ककी ॾिठां हिकिड़ी वेड़ल मंझ वतन त हज़रत खणे हथन सां ॾिनी सरवर सवाल हल रोंदे हथ फड़न ओ राबी हलियो रोंदे ॾूं रत
वठी दूर तन तम जा समट जी माखी थी है ओ वयो खीर मजा महफूज़ थियो ताकिलो खीर पियल पोइ हिकु ॾींहुं एहतियात थियो औरत खे था तलब ताम चवनि औरत अमल हथ करे वेही वटि वीचारन तॾहिं सराप नसीब रखियो तहां तक हैरत कन क्यों मुल ते अमल जो 70,000 मोहरन समूजा सुख थियो लथा दुरत हल समय जे सुहाग में मर मुहाणियूं मर कन कंजर बिन कंदी तरस रिहाणियूं कन सैयद माड़ी सोन जी मड़ी साण मोतियल चो सलवात हज़रत रसूल करीम ते लॻंदा मंजूर सभई ईमान साला है जग कलमो पाक पढ़न